हिकु सौदागर हुयो, उनखे हुया 3 पुट। पोइ हुन 3 पुटनि खे घुराए चयो त जेको बि तव्हां ख़्वाबु ॾिसो त मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। हुन चयो भाउ ठीकु आहे। 2-3 ॾींहंनि खां पोइ हुननि ख़्वाब ॾिठा ऐं सौदागर खे चयूं था ख़्वाब ॾिठा आहिनि। 3 पुटनि खे घुराए चयईं त ॿुधाए मूंखे पंहिंजा ख़्वाब। हिकिड़े पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो, वरी ॿिए बि पंहिंजो ख़्वाबु ॿुधायो। जेको 3 हुयो नंढो, उन चयो त मां पंहिंजो ख़्वाबु न ॿुधाईंदुसि तोखे। चई मां तुंहिंजो पीउ आहियां, मूंखे पंहिंजो ख़्वाबु ॿुधाए। चई मां न ॿुधाईंदुसि। आख़िर हुन वॾो ज़िद कयो। ज़िद कई हुन पंहिंजे 2 पुटनि खे चयो वठो हिनखे। चई अचे जो हुनखे मार ॾिनऊं, पर पोइ बि हुन चयो त मां न ॿुधाईंदुसि, खणी तव्हां मूंखे मारे छॾियो। सौदागर सोचियो अगरि जे हाणे वधीक धक हिन हणंदा ऐं मरी न पवे त पंहिंजे पुटनि खे चइबो ॻाल्हि ॿुधो, हिनखे खणी हलो झंग में। खणी आया त झंग में चई हिनखे हाणे वण सां ॿधी छॾियो, रसे सां। बसि रसो हिनखे वेड़े उते ॿधी छॾियो वण सां। चई हाणे हलो बसि छॾियो हिनखे हिते ई। सुबुह जो टाइम हुजे, हे त ॿधी हिनखे हलिया विया रसनि सां। आख़िर सॼो ॾींहुं गुज़री वियो। सिजु लहण वारो हुजे, हिन खे अचे बुख बि तंग कयो, उञ बि हिनखे तंग कयो, हिकु झंग में ॿधल। ऐं हिन ख़ौफ़ बि अचे थियो त हाणे झंगली जानवर अचे राति जो खाई न वञनि मूंखे। अचे हिन दाहूं कयूं, दाहूं कंदे कंदे बेहोश थी वियो। बादशाह बि निकितल हुयो को शिकार ते, उहो बि त हाणे वापसि वञनि पिया त उनखे कुझु सिपाहियुनि ॿुधायो कि बादशाह सलामत, हिन वण जे हेठां असांखे नज़र अचे थो त को हमराह को ॿधल आहे अलाए छा। बादशाह जो हलो सिधो अचे मथां बीठा ॾिठो त हमराह हिकिड़ो ॿधल आहे रसनि सां। बादशाह हुकुम ॾिनो हिनखे छोड़ियो, रसनि सां छोड़े चई हिनखे खणी हलो होॾे। हुनखे खणी आया महलात में, उते पाणी धाणीअ मथां छिनकारे ॾिनऊं। हे होश में आयो, हिनखे पाणी पीआरियईं, मानी हिनखे खारायईं। जेके हुया त धक लॻल फट सट उन्हनि ते दवा दारू करे हिनखे चई ॾे हवाल, तोखे केरु ॿधी वियो झंग में? चई मूंखे पंहिंजो पीउ ऐं मुंहिंजा भाइर। चई छाजे लाइ? चई असांखे पंहिंजे पीउ चयो हुयो, सौदागर हो असांजो पीउ, असां बि सौदागर आहियूं, असां बि गॾु वापार ते वेंदा हुन सां। पोइ हुन चयो जेको बि ख़्वाबु ॾिसंदो मूंखे ॿुधाए अचे। पोइ असां ख़्वाब ॾिठासीं, मुंहिंजे 2 भाइरनि ॿुधायो, मां न ॿुधायो हुनखे। त उन ते मूंखे मार बि ॾाढी कढियईं। पोइ वरी खणी चई मूंखे झंग में ॿधी छॾियईं। चई पोइ तूं छो न ॿुधाए? चई मां न ॿुधाईंदुसि। चई भला हाणे मूंखे ॿुधाए भला। चई तोखे बि न ॿुधाईंदुसि। चई तूं पंहिंजे पीउ खे न ॿुधायो, मूंखे ॿुधाए, मां बादशाह आहियां। चई केरु बि हुजे मां ख़्वाब न ॿुधाईंदुसि। बादशाह खे ते कावड़ लॻी। चई वठो हिनखे मार ॾियो। अचे हिननि बि ठाहो की हिनखे मार ॾिनी। बादशाह बि सम्झो हाणे मरी न वञे। चई ॾे वाल ख़्वाब जा। चई तोखे मां न ॿुधाईंदो ख़्वाब, भली मारे छॾ मूंखे। बादशाह आख़िर तंग थी चई हिनखे वञी अंधेरी कोठी में अंदरि बंदि करे छॾियो। बसि जेसि ताईं न ॿुधाईंदो ख़्वाब तेसि ताईं हिनखे न कढंदासीं ॿाहिरि। हिते मानी पाणी हिते वेंदियो हिनखे। वञी हिनखे अंधेरी कोठी में बंदि करे छॾियऊं। कुझु ॾींहंनि खां पोइ बादशाह चयो त हिकिड़ी जाइ ते हिकिड़ी आहे शहज़ादी आहे, बादशाह जी धीउ आहे। सो उन जा आहिनि 3 के सुवाल आहिनि, जेको भञंदो त उन सां शादी कंदो। सो बादशाह निकिरी पियो, चई वञा थो ओॾे, वञी 3 सुवाल भञी हुन सां शादी कयां, वॾी ख़ूबसूरत आहे। बादशाह निकिरी पियो ओॾे। बादशाह जो हले वियो सुबुह जो त उन जी भेण हुई। उन चयो अॼु भला मां चकर ॾेई अचां, अधु कोन्हे हिते त वञी ॾिसी अचां छा छा आहे जेलनि में, इन्हनि में बाग बाग़ीचनि में। सो उहा आई, घुमंदी घुमंदी आई अंधेरी कोठी ते अचे बीठी उते। हुन उतो ॾिठो त को माण्हू आयो आहे, आवाज़ु अचे थो पियो, हिन जे दाहूं कयूं। हुन अचे, बादशाह जी भेण अचे कनु ॾिनो। चई छा आहे? चई तूं केरु आहीं? चई मां बादशाह जी भेण आहियां। चई बादशाह काॾे वियो आहे? चई वियो आहे, उहो त शादी करणु वियो आहे। चई उहो तूं वारो भाउ मरी वेंदी हेॾे। चई छो? चई जाॾे वियो आहे उहा जेका बादशाह दादी आहे वॾी ज़ालिम आहे, उन जा सुवाल अहिड़ा आहिनि जो केरु भञी कोन सघंदो आहे। उहो बादशाह खे वॾी जेल में अंदरि विझी छॾींदी आहे, हर शइ हुनजी ज़ब्त कंदी आहे। पोइ हुन जा घोड़ा सिपाही जेके सभु ग़ुलाम कंदी आहे ऐं बादशाह खे जेल में विझंदी आहे। सो सुवाल कोन भञी सघंदो, मूंखे छॾ त मां हुनजी मदद कयां। चई मां तो ते कीअं भरोसो कयां? चई मूं ते भरोसो कर, न तुंहिंजो भाउ मरी वेंदी, हाणे तुंहिंजी मर्ज़ी जेका। हिन आख़िर कसम खाए उन हुकुम ॾिनो सिपाही खे, चई खोल हिनखे कढी ॿाहिरि। हुन खोले ॿाहिरि कढियईं।
चई तूं वापसि ईंदे मोटी? चई मां मोटींदुसि, हुनजी मदद करे मां मोटींदुसि, वाइदो थो कयां मां। चई ठीकु आहे तूं वञ। हे उतां निकितो, आयो हिकिड़े शहर में, उते अचे पाण जहिड़ा हमशकिल हिन 12 माण्हू ॻोल्हिया, पाण जहिड़ा ई, अगरि न हा सेटअप त बि सेटअप कराए उन्हनि जो पाण जहिड़ो करे, उतां घोड़ा वठी उन्हनि खे उतां खणी निकितो। आया हिकिड़े झंग में, हुननि खे चई तंबू हणो, तव्हां हिते हाणे वेहो, मां मोटी थो अचां, तव्हां हिते खाओ पीओ, जॾहिं मां मोटी अचां पोइ हेॾे होॾे थिजो, तव्हांखे मां पैसा ॾींदुसि हिननि जा। पोइ हुते वेही रहिया। हाणे निकिरी पियो, हलंदो अचे, ॾिठईं त हिकिड़ा 3 भाइर आहिनि, पाण में विढ़नि था पिया। आयो उन्हनि ॾे, चई छा आहे, छा ते था विढ़ो? चई ॻाल्हि हीअं, असां 3 भाइर आहियूं, असांजी 60-70 साल उमिरि थी आहे, असांजो बाबो वियो गुज़ारे, त 3 शयूं आहिनि, हाणे तव्हां उन ते नथा ठहूं विराइण ते। चई कहिड़ी शयूं आहिनि? चई हिकिड़ी आहे टोपी जादू जी, सो उन ते था विढ़ूं था, त हो चए थो टोपी मां खणां, हो चए थो टोपी मां खणां, उहा जादू जी टोपी जेको पाईंदो पोइ नज़र न आहे ईंदो। चई ॿियो छा आहे? ॿियो चई हिन बूट, हे बूट पाए त उनखे का बि शइ न पुॼंदी आहे, एॾो माना बूट पाइण सां माण्हू एॾो तेज़ थी वेंदो आहे, न का गाॾी पुॼेसि, न को जहाज़ पुॼेसि। या 3 शइ कहिड़ी आहे? 3 जी हीअ चादर आहे, चादर विछाए हिन मथां चढ़ी वेह, जिथे चओ उते वञी निकिरंदी, जहाज़ वांगुरु उॾामंदी। चई पोइ हाणे चई माथो चवां टोपी मां खणां, हो चए थो मां खणां टोपी, उन ते नथा ठहूं, असांखे असांजी 60-70 साल उमिरि थी वई, असां जहिड़ो हले थो पियो इन ते। चई ठीकु आहे, अगरि मां फ़ैसिलो कयां तव्हां बीहंदव? चई यार ठीकु आहे, तूं फ़ैसिलो कर, तव्हां बीहंदासीं। हिन छा कयो, जो खणी तीर भरे हईं हिकिड़े पासे, ॿियो तीर ॿिए पासे, टियों तीर 3 पासे हईं। चई हाणे तव्हां 3 वञो, जेको बॻ में तीर खणी ईंदो टोपी उनजी आहे, जेको पोइ ईंदो उनजी चादर आहे, जेको आख़िर में ईंदो उनजा जूता। चई ठीकु आहे, हे निकिरी पिया, हे भॻा ओॾे। हिन छा कयो, जो 3 शयूं खणी ऐं उतां घोड़े ते चढ़ी भॼई, सिधो आयो हुन हमराहन वटि। हमराहन चई घोड़ा ॿधो हिते, घोड़नि खे गाह पठो हिते ॾियो, चढ़ो चादर में हलूं। चादर ते सभिनि खे विहारे ऐं उतां निकिता। हे चादर उॾामी जे उते लथी, त बादशाह बि चए पहुतो उतरे त बादशाह खे चए, बादशाह जो तूं कीअं हिते आहे? चई बादशाह सलाम, मां तुंहिंजी मदद करणु आयो आहियां, मां हिकिड़ो न आहियां, मूंसां घणा आहिनि। बादशाह जो ॾिठो माना हैरान थियो, सभु हमशकिल। चई तव्हां हुननि खे चइजो हे मुंहिंजा ग़ुलाम आहिनि सभु, जे तव्हां अगरि खटे वेंदा, हे सभु तव्हांजी ग़ुलामी ॾींदा, हुननि खे तव्हां ईअं चइजो, मां तव्हांजी मदद कंदुसि हिकिड़े हाणे। चई हलो ठीकु आहे। उते वञी वेठा, जेको बादशाह दादीअ जेको पीउ हुयो, उन चयो हाणे कचहरी लॻंदी हिनमहिल जो, हाणे ईंदी उहो सुवालु ॾींदी। कचहरी लॻी, बादशाह दादी आई, अचे वेठी, वेही चई छा आहे, छा का आया आहियो? चई तव्हां सुवालु भञणु आया आहियूं। चई पहिरियों मुंहिंजो सुवालु इहो ई आहे, सुभाणे कहिड़ी शइ मूं वटि हूंदी जंहिंजो जोड़ो हुजणु खपे? बसि ईअं चई बादशाह दादी हली वई। हाणे हैरान थी वियसि, सुभाणे हुन वटि कहिड़ी शइ हूंदी जंहिंजो जोड़ो हुजे? अचे परेशान थी वेही रहियो, चई त लॻे थो त मां जेल में हलियो वेंदुसि। हुन सौदागर चयो हुनखे, सौदागर आहे पुट, चई ॻाल्हि ॿुध बादशाह, तूं परेशान न थी, इन जो तोड़ मां पाणे कढां थो। चई कहिड़ो तोड़? हो अलाए कहिड़ी शइ हुनजी जंहिंजो जोड़ो हुजे। चई ठीकु आहे। हिन छा कयो, जो टोपी वञी पातई, जंहिंमें नज़र न पियो अचे, सिधो हलियो वियो बादशाह दादी जे कमरे में, उते वञी वेही रहियो। त उते हुनजी बानी आई, बानी खे चई त वञी मोची खे चओ त जूता मुंहिंजे लाइ तयारु करे, अहिड़ा जूता तयारु करे जो माना शहर में कंहिंखे बि न हुजनि पातल। चई ठीकु आहे। जीअं जो बानी निकिती, सिधो आहे, चई मोची खे जो चई त मोची हाणे सभु कम फिटी कया, हाणे बादशाह दादी जे लाइ सैंडल ठाहिणु शुरू कयईं, जूता हुनखां ठाहे ठीकु करे तयारु करे रखियईं। हिन छा कयो, उहो जूता 2 खणी हलियो आयो। मोची जो ॾिठो त जूता आहिनि ई कोन, हिते को आयो न वियो, विया काॾे जूता? ऐं वरी तकड़ में ठाहिणु शुरू कयईं ॿिया अहिड़ा ई, वरी अहिड़ा ई ठाहे ठीकु करे तयारु करे सिधो आयो खणी बादशाह दादी वटि। बानी खणी आई जूता, अचे ॾिनई हिनखे, चई अचे वठो हेॾो जूता। जूता ॾिठई, हे बि हाणे बीठो आहे उते ई, त ॾिसां जूतनि खे ॿियो छा था कनि। बानी खे चई खणी वठे थो, इहे हीरा जेके पिया आहिनि, मणियनि में जेके मणियल आहिनि धागनि में, इहे सभु हिन में हाणे सिलाई कर मथां, उहे हीरा मथां सिलाई, हे बि उतो खणंदो वियो, सिलाई कंदो वियो। जीअं उहो कलर कंदी, हे बि ईअं कलर कंदो वियो, बाक़ाइदे सिम उन वांगुरु खे ठाहे छॾियईं, जहिड़ा हो तहिड़ा हे उहे जूता खणी हलियो आयो। जेॾी महिल सुबुह थियो,
बादशाह दादी जी कचहरी लॻी, सभु आया उतड़े। हिन खे चई हेठि जूता, हे हाणे तूं खणी वञजांइ उते, उतां पुछा कंदी पोइ तूं ॾिजांइ खणी। बादशाह दादी छा कयो त उहे जूता पाए सिधो आई कचहरी मुते जे वेठी। चई ॿुधायो, हे जोड़ हुयो, हिन जो को जोड़ आहे कंहिं वटि? हिते हुन बादशाह उथी 2 जूता कढी अॻियो रखी, चई अचे वटि इन्हनि जो जोड़ हे ई आहे। बादशाह जी ॾिठो, चई सही आहे, बिल्कुलु तोखे अकुलु आहे, तूं मञी वए मुंहिंजी ॻाल्हि खे। चई हा। हिते बादशाह खेलियो। चई ख़ुशि अञा न थी, अञा मुंहिंजा 2 सुवाल आहिनि। ॿियो सुवालु ॾिनई, चई त सुभाणे मूं वटि हिकु शइ हूंदी, उनजी जोड़ी हुजणु खपे। ईअं चई उहो हलियो वई। हे हाणे परेशान थी वेई न, सुभाणे कहिड़ी शइ हुन वटि हूंदी, उनजी जोड़ी कहिड़ी हुजे। हिते हिन जे सौदागर चयो हिनखे, चई तूं परेशान न थी, मां तुंहिंजी मदद लाइ आयो आहियां, मां पाणी ॾिसां थो हिनजो त कहिड़ी शइ आहे। हिन छा कयो, जादू वारी टोपी पाए सिधो हलियो हुनजे कमरे में उते वेठो। हिते बानी आई, बानी खे चई हलियो वञ होॾे जिते असांजा धारियल आहिनि कबूतर, कुकड़, बदकूं, ओॾे वञ, उतां हिकिड़ी सुहिणी बिदक ॾिस, उनजो ॿचो खणी आए ॾे। चई ठीकु आहे। चई हाणे सुभाणे भञे बादशाह त ख़बर पवंदसि मुंहिंजी गुज़ारत खे। बानीअ पोइ हे बि लॻो, बानीअ उतां जी बिदक खईं त हिन बि बिदक अहिड़ी खईं, उन जहिड़ी खणी सिधो हे बि उतड़े आयो। हाणे हिनखे त ॾिसणु कोन पिया, हिनखे टोपी पातल ई नज़र न पियो अचे। हुनजो कलर कयो सॼी बदक खे, त हिन बि ऊअं ई कलर कयो। हुन खंभनि जे मथां सोन मयणु शुरू कयो, हिन बि सोन मयणु शुरू कयो। जीअं हुन बिदक खे तयारु कयो, हिन बि उएं ई तयारु करे हाणे हुनखे बानी खे चई हाणे हिनखे बंदि करे छॾ, हाणे सुबुह जो ख़बर पवंदी बादशाह जी। हिन बि तसली करे उहा बिदक खणी सिधो आयो हेॾे। सुबुह थियो, हिनखे मथां कपिड़ो ॾेई बिदक हिनखे हिन बादशाह खे चई खणी वञ। हाणे कचहरी लॻी, अचे माण्हू वेठा, हुन खणी बानी खे चयो खणी आ वञी, खणी आए बिदक अचे छॾी। बिदक एॾी ख़ूबसूरत हुई जो बिदक हुई कान। चई आहे हिनजी जोड़ी? उते ई बादशाह उथी चई अचे वठि, हिनजी जोड़ी हीअ अथई। हुनजो ॾिठो उन जहिड़ो कलर, साॻी शइ, ॼण त हुनखे लिकाए हुनखे कढ। हिनखे चई वाक़ई तोखे अकुलु आहे, तूं मुंहिंजे दिलि जा राज़ ॼाणी थो। पर चई दिलि जा राज़ तूं ॼाणी कीअं थो? चई बसि मुंहिंजी तोसां मोहबत आहे। चई ठीकु आहे। चई हाणे ख़ुशि न थी, अञा मुंहिंजो हिकिड़ो आहे तोड़। चई सुभाणे अहिड़ी शइ मूं वटि हूंदी जेका कंहिं वटि बि कोन हूंदी, कंहिं वटि बि हुजे का अहिड़ी शइ त पोइ सुभाणे खणी अचो। ईअं चई उहो हली वई। हाणे जे हे परेशान थिया त हाणे उहा शइ कहिड़ी आहे जेका हिन वटि हूंदी कंहिं वटि कोन हूंदी, हाणे अहिड़ी शइ अचे। हे आयो जे बादशाह अचे बि सुम्ही पियो। हाणे चई छा कयां, हाणे सुभाणे त जेल पको आहे। सौदागर आया त चई छा ॻाल्हि आहे? चई हीअ ॻाल्हि हेतिरी, हाणे छा कयूं? चई तूं गणती न कर, मां ॾिसां थो हिन तोड़ी मां कढंदुसि। चई हुनजी दिलि जी ॻाल्हि आहे, अलाए कहिड़ी शइ आहे अहिड़ी जेका हिते कंहिं वटि बि कोन हूंदी, अहिड़ी शइ खपे, काॾों वञूं उहा? चई मां ॾिसां थो। हिन छा कयो, जादू जी टोपी पाए ऐं जूता पाए ऐं निकिरी पियो। सिधो आयो हुते बादशाह दादी जे भरिसां अची वेही रहियो। हाणे हिते बादशाह दादी बानी खे चयो त जेको नौकर खे चयो त घोड़ो तयारु करे, असां हलंदासीं ॿाहिरि दरिया ते हलंदासीं। ओॾी महिल ई घोड़ा तयारु कया, टांगे में चढ़ी वेठी हीअ, सिधो दरिया जे किनारे जे बीठा। सभिनी खे चवंदा हिते ई बीहो। उतां पाण निकिती बानी खे वठी, सिधो दरिया जे किनारे ते अचे। कुझु अचे उते जे पढ़े, उतां हिकिड़ो 70-80 साल जो हिकिड़ो पोड़ो ॿाहिरि निकिरी आयो, जंहिंजे बदशकिलो हुजे, सॼा वार हुनजा सोन जा, ड्रिघो कदु हुनजो, निकिरी आयो ॿाहिरि। त हिन चयो त ॾाढा ॾाढा कईंसीं। हुन चयो तूं वॾी देरि कई अचण में। चई बसि छा कयां, के कमकार हुया। चई अचे वठि मुंहिंजे वारनि खे फणी ॾे, हाणे आई त। हिन फणी कढी उनजे वारनि खे फणी ॾिए पई। उतां हिन जेको त हिकिड़ो वार पटे वरितईंसि, हुन पासो वरायो, वरी ॿियो वार पटे, हिन बि ॾिठो पिए, वरी टियों वार ई पटेसि। हुन चयो छा थी करी तूं मूंखे? चई कुझु न, त घणो टाइम थी वियो तोखे फणी न ॾिनी अथमि न, इन जे करे तकलीफ़ थिए थी तोखे। हिन बि पासो वठी 3 वार पटे वरितासीं। हिते हिनखे फणी ॾेई ऐं हिनखे छॾईं, मोकिलाए हलियो हे 3 वार सोन जा खणी।
हिनखे बानी खे चई हल हाणे जी ख़बर पवंदी सुभाणे हिन बादशाह जी। आया सिधो मोटी, हे बि मोटी आयो। हिनखे त जादू वारो इहो पातल हुयो बूट, त जल्दी हुननि खां अॻ में फसी वियो। तॾहिं अचे हिनखे चए 3 थी वार सोन जा रखी छॾ, इहो ई हिते तोड़ सुभाणे जे सुवाल जो। चए ठीकु आहे। सुबुह थियो, कचहरी लॻी, उते सभु अचे वेठा। चई कंहिं वटि आहे अहिड़ी शइ, खणी सोन जा 3 वार हुन रखिया। चई आहे कंहिं वटि का अहिड़ी शइ? हुन उते उथी चयो चई बिल्कुलु आहे, असां वटि छो कोन्हे असां वटि, असांजी आहे बादशाही जा सुनिया जा, खणी 3 वार इहो रखियईं। चए वठि। हिनखे चए त इहो तुंहिंजो अकुलु न आहे। चए भाई कीअं जो अकुलु आहे? चए तुंहिंजो अकुलु आहे ई कोन, मां हिन ते सोची नथो राति। जी ठीकु आहे। राति थी, उन बादशाह दादी छा कयो, जादू जो पंहिंजो किताबु खोलियईं। किताबु खोले ॾिठईं त हिकिड़ो सौदागर आहे, सौदागर जो पुटु आहे, सौदागर आहे। सो हे सॼो कमु उहो थो करे। सुबुह थियो, हिनखे चयईं त फलाणे सौदागर जो जेको पुटु आहे उहो हिते पेश करे। उन बादशाह अचे चयो हिनखे, पंहिंजे हिनखे चयईं सौदागर खे, चई ॻाल्हि ॿुध, बादशाह दादी तोखे घुरायो, हाणे छा थिए कमु? उहो चए थी सॼो कमु उन कयो आहे। त उते कहार घुराए छॾियईं। चई हुनजे जेको बादशाह जो जेको इहो सौदागर जेको आहे, सौदागर जीअं बादशाह वठी ईंदो तीअं हिनखे वठी वञी क़तलु करे छॾियो। सॼो कमु हिन कयो, हिन फराट कयो आहे। हिन जो तूं ग़लती न कर, उहो बंदोबस्तु मां कयो आहे। हिन छा कयो, जेके ॿार हिन हम शक्ल हुया सभिनि खे वठी आयो, अचे बीहारियईं। पुछा कई त फलाणे सौदागर जो पुटु कहिड़ो आहे? त सभिनि गॾु वणंदी ॾिनी। बादशाह खे चई त कहिड़ो आहे? चई मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ो आहे, इहे 13 अथई, इहे 13 ई पुट हुनजा हाणे हिते, हाणे हीअ मुंहिंजी पई अलाए कहिड़ो हाणे। चल ठीकु आहे, तव्हां वञो, सुभाणे हिन ॻाल्हि ॾिसंदासीं वरी। ॿियो ॾींहुं थियो, बादशाह दादी छा कयो, को मंत्र पढ़ी शरबत जो गिलास ॻाढ़ो हिकिड़ो रखी, ॿिया गिलास जेके हुया सभु फिका सावा हुया। हाणे हिन छा कयो, सभई सलाह कई त असां सभु ॻाढ़े शरबत ॾे भॼंदासीं। सभई ॻाढ़े शरबत ॾे भॻा, उन शरबत जो गिलास हारे विधऊं। बादशाह दादी वॾी कावड़ आई। चई छा करे विधो? चई सभु ॻाढ़ो शरबत पीऊं पिया, इन जे करे। इहो बादशाह दादी जो प्लान वरी यानी की न थियो पूरो। चई ठीकु आहे, सुभाणे वरी फ़ैसिलो थींदो। वरी ॿियो ॾींहुं थियो, हिन सभु हिनखे चङी तरह सां ॾिठो, पर हिन किताब हिनखे न पियो ॿुधाए त कहिड़ो आहे। राति थी, हिननि खे पंहिंजे हाल में सभिनि खे चई तव्हां सभु हिते सुम्ही पओ। उते हाल में हिननि खे सुम्हारे छॾियईं। राति जो हिन जादू जो पंहिंजो किताबु खोलियो ऐं हुन में अची ॾिठईं त चई उहो फलाणे पासे खां जेको आहे उहो ई असुलु आहे, जे सॼो कमु कयो आहे। बादशाह दादी अचे गणे गणे वञी उन जे मथां बीह, उनजे वारनि जो हिकिड़ो पासो कटे छॾियईं। चई हाणे सुबुह जो हिन पकी निशानी हुजे, सुबुह हिन घुराए हिन क़तलु कराया। त बादशाह दादी मोटी वई। हे जो सुबुह सवेर जो उथियो, मुंहुं धोई वञी काइते जो बीठो, ॾिठईं त हिकिड़ो पासो सॼो मुंहिंजो वारनि जो कतरियल आहे। हिन जो लॻे थो त बादशाह दादी खे ख़बर पइजी वई आहे, हुन वटि बि कोई इल्मु आहे अहिड़ो जो मूंखे राति सुञाणे वई आहे, अॼु मूंखे क़तलु कराईंदी। हिन छा कयो, जल्दी जल्दी पंहिंजे सभिनि हम शक्लनि खे उथारियईं। की उथो जल्दी को वार कटियो पंहिंजा। हिकु हिकु पासो सभिनि जो वारनि जो कटे छॾियईं। वरी मोटी सभिनि खे सुम्हारे छॾी, जीअं सुम्ही पवण, सभई सुम्ही पिया। बादशाह दादी चयो त बादशाह खे चई ॻाल्हि ॿुध, अॼु तूं वारो हमरा अॼु क़तलु ज़रूरु थींदी हुई। चई कीअं? चई ॾिसजांइ अॼु सौदागर, अॼु सौदागर ज़रूरु क़तलु थींदी, मूं वटि हाणे पकी निशानी आहे, पको सबूत आहे। चई ठीकु आहे। चई हिननि घुराए सभिनी खे आया। अचे बादशाह दादी ॾिठो त सभिनि जो हिकिड़े पासे जा वार कतरिया पिया आहिनि। चई छा आहे? चई ईअं आहे, तूं सभिनि जा कतरिया हूंदा वार? चई सभिनि जा मां किथे कतरिया आहिनि? चई तूं सभिनि जा कतरिया आहिनि। आख़िरकार बादशाह दादी चयो त हाणे मतिलबु छा आहे तव्हांजो? चई मतिलबु इहो ई आहे बादशाह, तूं शादी कर, ॿियो कहिड़ो मतिलबु आहे? बादशाह खे चयो ठीकु आहे, मां शादी तोसां कयां थी, पर हाणे उहो माण्हू त ज़ाहिर थिए न, उनखे मां का बि सज़ा न ॾींदुसि। उहो कहिड़ो माण्हू आहे? पोइ हिन बादशाह हुकुम न, हुन सौदागर जी निकिरी आहे ॿाहिरि। तूं उहो हुन 13 माण्हुनि मां निकिरी अची, मां ई आहियां, इहो सॼो कमु मां ई कयो आहे। चई हाणे शादी जो हक़दार त तूं हुए, शादी त मूंखे तोसां करणु खपे आहे, जो तूं एॾो वॾो अकुलु कयो, मुंहिंजे दिलि जा राज़ पियो ॼाणी। त हाणे ठीकु आहे, हाणे मां शादी हिन सां कयां थी। हिननि जी शादी उते कराए ऐं खणी हे निकिरी पिया उतां मोकिलाए उतां निकिरी पिया। वरी ॿाहिरि निकिरी शहर खां उन जी चादर ते चढ़ी वेठा, सिधो अचे उते निकिता घोड़नि वटि। हुनखे चई तव्हां चढ़ो घोड़ ते, अचे वठो तव्हां पैसा, तव्हां पंहिंजो हलिया वञो, जाॾो वञा आयो।
हिन छा कयो, उतां वरी घोड़ो मोटा सिधो आयो उते, जथो इहे 3 शयूं खयूं हुई, आयो उते त उहे बि उते वधंदा भॼंदा हुआ अञा ताणी। आयो त उहो सभु हिन ते कावड़िया आया, चई तूं काॾे भॼी वें? चई मां भॼी कोन्हे, मां चयो ॾिसां त सही तव्हां छा था कयो? चयो त केरु अॻ में पहुतो? हुन चयो मां अॻ में पहुतो आहियां। हो चए मां अॻ में पहुतो आहियां। ॼण ॻाढ़ सिधी कयो। आख़िर हिकिड़े चयो मां अॻ में पहुतो आहियां, खणी टोपी हुनखे चए वठि। ॿियो चयो पोइ मां पहुतो आहियां, चए वठि तूं चादर। टे खे चए वठि तूं बूट। हुननि खे ॾेई ऐं उतां निकितो हे तकिड़ो तकिड़ो सिधो उते आयो हुन वटि बादशाह जी भेण वटि। हुन चयो ॾे हवाल। चई हवाल ख़ैरु तुंहिंजे भाउ जी मां शादी कराए हाणे मां उतो हलियो आयो आहियां। चई पोइ हो किथे आहिनि? चई हाणे हो त आस्ते आस्ते अचंदा पिया, मां त तकिड़ो हलियो आयुसि। हे त तकड़ि में अॼु चादर ते चढ़ी वियो वेठा त जल्दी में पहुता। चई ठीकु आहे, हाणे घुर जेको घुरिणो अथई मूंखां घुर, मां तोखे ॾियां। बादशाह जी भेण हिनखे चयो। चई मूंखे ॿियो कुझु न खपे, मूंखे साॻियो मूंखे अंधेरी कोठी में अंदरि बंदि कर। चई वरी मूंखां तूं इहो ई थो घुरीं? चई हा मूंखे इहो ई, मां पंहिंजे वाइदे जो पूरो आहियां, मूंखे वरी बि अंधेरी कोठी में अंदरि बंदि कर बसि। चई तूं मूंखां घुरीं आहे, सोन घुरीं आहे, चांदी घुरीं आहे, पैसा घुरीं आहे, पंहिंजी आज़ादी घुरीं आहे, मां तोखे ॾियां हा। चई आज़ादी त मूंखे हुई, मां जे हलियो वञा त हलियो वञा, मूंखे तव्हां किथे ॻोल्हियो आहे? पर मूंखे वरी बि अंधेरी कोठी खपे, ॾियणी थी मूंखे उहा ॾे। हिते बादशाह जे दिलि में सोचियो त अगरि मूंसां प्यार जी ॻाल्हि करे त बि मां बि हिन सां प्यारु कयां, जो हिन वॾो कमु कयो आहे, मुंहिंजे भाउ जी शादी कराई, का मुसीबत मूं जान छॾायो आहे, पर हिन जी मर्ज़ी। ओॾी महिल हुकुम ने सिपाहियुनि खे चई बंदि कयो अंधारी कोठी में हिनखे। अंधारी कोठी में बंदि करे छॾियऊं। हो बि अचे पता त हुनजी भेण बीठी हुनजी आज्ञा लाइ सॼे महलात खे सिंगारे। हुन चयो पंहिंजी भेण खां पुछा कयो, चई ॾे हाल वाल, जेको कैदी जेको हुयो सौदागर उते आयो उन मुंहिंजी हेॾी वॾी मदद कई, को भाउ बि न करे मदद, उहो किथे आहे? चई उहो त अंधेरी कोठीअ में बंदि आहे। चई तूं हुनखे छो बंदि कयो अंधेरी कोठी में? चई मां त हुनखे चयो जेको चई मां तोखे ॾियां, पर हुनजे मूंखे वरी अंधेरी कोठी में अंदरि बंदि कयो। ओॾी महिल हुकुम ने सिपाही चई वञी कढी अचो। कढी आयसि। चई तूं मुंहिंजे मथां हेॾा वॾा थोरा अहसान कया, पोइ वरी तूं पाणे बंदि करायो? चई मां पाणे बंदि करायो, मां इन जे ई लाइक़ु आहियां। चई हाणे मूंखे ॿुधाए भला पंहिंजो ख़्वाबु, हाणे तोखे मां माफ़ी थो ॾियां, हर शइ मूं तोखे आज़ादु मां करे थो छॾियां। चई मां तोखे कहिड़ो पंहिंजो ख़्वाबु ॿुधायां? मुंहिंजो ख़्वाबु इहो त हुयो जेको सॼो हे कमु थी वियो। इहो ई ख़्वाबु हुयो जेको मां कंहिंखे न पियो ॿुधायां। त मां ख़्वाबु ॾिठो त मां हेॾे अचां थो, मूंखे 3 शयूं हथ में ईंदियूं, वरी तूं बादशाह मूंखे क़ैद कंदे, वरी तुंहिंजी ओॾे शादी थींदी, तूं उते फांसी पवंदे, मां तुंहिंजे जे जान छॾाईंदुसि, वरी मोटी मां अंधेरी कोठी में जे पवंदुसि। इहो ई मुंहिंजो ख़्वाबु हुयो। चई ॿियो चई मुंहिंजो ख़्वाबु हुयो जेको थोरो बाक़ी बचियलु आहे, पर चई उहो मां तोखे नथो ॿुधाए सघां। चई न उहो ई मूंखे तूं ॿुधाए, मां उहो पूरो कंदुसि हाणे तुंहिंजो बाक़ी। चई बाक़ी इहो हुयो त मां बादशाह जी भेण सां मां शादी थो कयां, हाणे मां तोखे इहो कीअं चवां? चई ठीकु आहे, मां त इहो ई मां तुंहिंजो पूरो थो कयां। पुछां की पंहिंजी भेण को त तोखे पसंदि आहे? हुन चयो ठीकु आहे, मूंखे पसंदि आहे, हिन हेॾो वॾो थोरो कयो तुंहिंजे मथां, मूंखे पसंदि आहे। पोइ हुन उते शादी हुन सां कराई, पंहिंजी भेण सां। हुन बादशाह शादी कराए पोइ उते हुनखे चई तूं मुंहिंजो हाणे जेको तो ख़ासि माण्हू आहीं, तोखे मां उहिदो को बि नथो ॾियां, उहिदो ॾींदे या तूं मुंहिंजो नौकर थी पवंदे, इन जे करे तूं मुंहिंजो हाणे ख़ासि माण्हू हूंदे, सलाहकार हूंदे। हुनखे उते रखी हुनखे महलात उते ठहिराए ॾिनई ऐं हुनखे चई तूं पंहिंजा हाणे भाइर पीउ खे बि घुराए। पोइ वरी नियापो मोकिलियो, हुननि खे बि घुराई उते। पंहिंजे पीउ चयो रे मूंखे ॿुधाए अॻ में तुंहिंजो ख़्वाबु कहिड़ो हो, इहो ॿुधाए, न त वरी हाणे अॼु मार ॾींदोसांइ। चई भाउ ख़्वाबु मुंहिंजो इहो ई हुयो जेको मां तोखे न पियो ॿुधायां, त मां हिननि जी शादी कराईंदुसि ऐं मां हिन बादशाह जी भेण शादी कंदुसि। सो इहो ई ख़्वाबु हुयो जेको मां तोखे न ॿुधायो, अॼु इहो मुंहिंजो ख़्वाबु पूरो थी वियो। चई भाउ ठीकु आहे, हाणे सही थी वियो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। के ख़्वाब अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके माण्हू कंहिंखे ॿुधाए बि न आहे सघंदो। अगरि स्टोरी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।